एक कृष्णं सर्वदेवा देव देवात् आत्मः आत्मं श्रीवासुदेवस्य जेको जानस भेव नानक ताका दास है सोई निरंजन देव। पहल बसंते आगमन पहल बसंते आगमन पहला मौलियो सोए पहला मौलियो सोए पहल बसंते आगमन पहल बसंते आगमन। चित मौलिये सब मौलिये चित मौलिये सब मौलिये तिसह न मौलियो कोय तिसह न मौलियो कोय। चित मौलिये सब मौलिये तिसह न मौलियो कोय तिसह न मौलियो कोय। पहल बसंते आगमन पहल बसंते आगमन पहला मौलियो सोए पहला मौलियो सोए पहल बसंते पहल बसंते पहल बसंते आगमन। प्यारे गुरु साध संगत तव्हां सभिनि जो हिकु दफ़ो वरी स्वागत आहे। हिन बसंत जे मौसम में पाण गॾु थिया आहियूं हिन श्री गंगाधाम उदासीन दरबार में सत्संग में। ऐं सत्संग में क्रम हली रहियो आहे भगवत गीता। श्री कृष्ण भगवान जे मुख मां निकतल वाणी जंहिंजो असां 16 अध्याय श्रवण करे रहिया आहियूं। तंहिंजो अॼु ॿियो नंबर श्लोक पाण ॿुधंदासीं। हिकु श्लोक ॿुधी चुका आहियूं। अहिंसा सत्यं क्रोधस्त्यागः शान्तिर्पैशुनम् दया भूतेषु अलोलुत्वं मार्दवं ह्रीं अचापलम्। 16वां अध्याय देवासुर संपत्ति विभाग योग। गुणन की चर्चा है, संपत्ति की चर्चा है,
एक संपत्ति आसुरी संपत्ति थींदी आहे ऐं ॿी दैवी संपत्ति मिल्कियत। ॿिन्हिनि खे गुण बि चयो वियो आहे, आसुरी गुण ऐं दैवी गुण लक्षण इहे भीतरी थींदा आहिनि। असांखे चेक करणु खपनि कि असांजे अंदरि कहिड़ा गुण मौजूदु आहिनि। ॿाहिरां ख़बर न पवंदी आहे, ॿाहिरां त बसि जेको सभु कंदा आहिनि उनखे सही मञियो वेंदो आहे, पर हीअ क्लास आहे भगवत गीता जी क्लास जंहिंमें असांजे भीतर जी टेस्टिंग थींदी कि असां भीतर में ऐं टेस्ट तव्हांखे ख़ुदि करिणो आहे, चेक तव्हांखे ख़ुदि, एग्ज़ाम बि तव्हांखे ई ॾियणो आहे, कापियूं चेक बि तव्हांखे ई करणियूं आहिनि ऐं तव्हांखे ई रिज़ल्ट हाणे पाण खे ई ॾियणो आहे। पोइ तव्हां धोखो कोन कंदा, न त हूअं त माण्हू चालाक आहे। अगरि ॿाहिरां पुछियो वञे त हर को चवंदो मूं में बसि दैवी गुण ई मौजूदु आहिनि, डायरेक्ट न चवंदो त चालाकीअ सां चवंदो। त पंहिंजो पाण खे असांखे चेक करिणो आहे। असां ॿुधोसीं दैवी गुणनि में अभयम, सत्यम, संशुद्धि, ज्ञान योग स्थिति, दानम, दम, यज्ञ, स्वाध्याय, तप, आर्जवम। इहो पहिरियों श्लोक में एतिरा गुण आया। हाणे ॿिए श्लोक में भी कुछ ओतिरा ही अचनि था। पहिरियों अहिंसा, ॿिए श्लोक जो पहिरियों दैवी गुण अहिंसा। अहिंसा जो अर्थ आहे हिंसा न करणु। अहिंसा जो अर्थ आहे कंहिंखे कष्ट पहुचाइणु, कंहिंजी हिंसा करणु, कंहिंखे दुखी करणु, मन, वचन या कर्म सां। मन सां भी हिंसा थींदी आहे, वचननि सां भी हिंसा थींदी आहे, कर्म सां भी हिंसा थींदी आहे। त उहा हिंसा न करणु दैवी गुण आहे ऐं हिंसा करणु आसुरी गुण आहे, आसुरी संपत्ति आहे। हिंसा जो भाव त ईंदो आहे मन में जॾहिं कोई असांखे दुख पहुचाईंदो आहे, असां सां कुझु कंदो आहे हरकत, त हिंसा जो भाव त ईंदो आहे, मारण जो, उनखे नुक़सान पहुचाइण जो। पर उनखे जेको माण्हू रोके थो वठे हिंसा खे, हिंसा करण खां पाण खे रोके थो वठे, उहो आहे गुणवान, उहो आहे दैवी गुण सां संपन्न। उनमें दैवी गुण मौजूदु आहे। अहिंसा जो, कंहिं बि प्रकार सां कंहिंखे कष्ट ॾियणु। जेको माण्हू परमात्मा जे तरफ़ हलंदो उहो कंहिंखे कष्ट पहुचाइण जी सोचींदो ई कान्हे। पर जंहिंजो उद्देश्य परमात्मा कान्हे, जेको स्वार्थी आहे, जेको लालची आहे, हिंसा केरु कंदो आहे? जेको स्वार्थी आहे, जेको लालच में ग्रस्त आहे। इहे कंहिंजी परवाह न कंदा आहिनि कि असांजे हरकत सां, व्यवहार सां कंहिंजो नुक़सान त नथो थिए, कंहिंजी दिलि त नथी दुखे। स्वार्थी माण्हू कंहिंजी परवाह कोन कंदो आहे, उहो हिंसा कंदो आहे। लालची भी हिंसा कंदो आहे, अहंकारी त वॾी हिंसा कंदो आहे। अहंकारी माण्हू ॿियो कुझु कोन कंदो आहे, केवल उते वेंदो आहे जिते उनखां घटि वारा माण्हू वेठा हुजनि ऐं ॾाढो अहंकार सां जीअं प्रवेश कंदो आहे, इहा बि हिंसा थी वेंदी आहे। एतिरे में ई हिंसा। इहा हिंसा हिननि जलेबियुनि सत्संगनि में वधीक थींदी अथव। काची वई बढ़िया ठही टिप टॉप थी करे सभु वीचारा हीन थी वेंदा आहिनि कि असां खां वधी आहे। इहा हिंसा अथव। अहंकारी हिंसा कंदो आहे, मूढ़ हिंसा कंदो आहे, मूढ़, मूर्ख ऐं वरी अहंकारी भी। मूर्ख प्लस अहंकार, अज्ञान प्लस अहंकार, उहो भी हिंसा कंदो आहे पंहिंजी अज्ञानता सां। उहो बहस कंदो आहे। पर भगवान जे राह ते हलण वारो कॾहिं भी हिंसा कोन कंदो आहे, छो त हू त सभिनी में परमात्मा खे ॾिसंदो आहे कि सभु परमात्मा जा बणायल
ऐं जंहिंखे जहिड़ी मत भॻवान ॾिनी आहे ओहिड़ो कमु करे रहियो आहे। साधक खे घुर्जे कि जेको असांजो अपकार करे, अपकार माना उपकार न, उपकार जो उल्टो अपकार करे, उन ते बि क्रोध न करे। इहो ई सोचे कि मुंहिंजो कोई पाप कयल आहे, ही चुकाइण लाइ आयो आहे, उहो पाप चुकाइण लाइ ही मूंसां हीअं करे हिंसा। जेतिरो थी सघे बचण जी कोशिश कजे अहिंसा खां, हिंसा खां। अहिंसा कजे, अहिंसा माना अहिंसा। पर हाणे प्रश्न तो पैदा थिए कि जेको कृष्ण भगवान अर्जुन खे प्रेरित पियो थो करे कि हिननि खे मार, उहा हिंसा न आहे छा? उहो जेका आहे ॿ ॻाल्हियूं आहिनि, हिकु थींदो आहे सिद्धांत ऐं ॿियो थींदो आहे जीवन जीअण जो सूत्र। ही सिद्धांत कुछ टाइम जे लाइ जरूरत पवण ते अहिंसा स्थापित करण जे लाइ भी हिंसा अगर जरूरी थी वने त हिंसा कजे। जीअं मां उन्हनि ॿुधायो बौद्ध धर्म जो संत हिंसा ते अची वियो, छो त उन सां पाण हिंसा खत्म थींदी। इहो ॿी ॻाल्हि आहे, पर हमेशा जे लाइ इहो जीअण जो फार्मूलो कान्हे कि असां सदाईं तयार वेठा हुजूं हिंसा करण लाइ। इन लाइ विवेक खपे कि पांडवनि केॾी कोशिश कई युद्ध खे टारण जी, पर अधर्म वञे पियो वधंदो, त जॾहिं हाणे मजबूरी थी वई, न त कायरता जो दोष लॻी सघे थो, त उते अगर कायरता थी अची वञे। हींअर पंहिंजे देश में हिंदुनि सदाईं अहिंसा अहिंसा जूं ॻाल्हियूं कयूं त परिणाम छा पियो थो निकिरे? दिल्लीअ में थोड़ा सा ई विधर्मी सक्रिय थी विया ऐं हिंदुनि खे था चवनि असां 800 साल तव्हां ते राज कयो आहे, त माना तव्हां असांखे उकसायो था न। असां तव्हांखे ॿुधायूं तव्हां छा कयो आहे, तव्हां टायर पंक्चर ठाहिण वारा, तव्हांजे कम ख़बर आहे, नंढा नंढा छोटा छोटा त कम कंदा आहियो, जोमेटो जो डिलीवरी बॉय त ठहंदा आहियो, स्विगीअ जा ऑर्डर खणी त ईंदा आहियो, तव्हां 800 साल राज कयो आहे। ये हिंदू अहिंसा जे करे हिननि जो इहो वधी वियो आहे, त इहो असां निभायोसीं, जेतिरो अहिंसा रखणु खपे रखीसीं। पर सुम्हण अहिंसा थोड़ी आहे कि माण्हू सुम्ही पए, हर को चए असांखे छा करिणो, मुंहिंजा ॿार त सेट आहिनि, भई जॉब में आहिनि, मूंखे छा करिणो, त उते ई पहुची वञे उहे जिते सेट अथई ॿार। उते हिंसा हाणे ज़रूरी जॾहिं थी वञे त हिंसा मतिलबु मन में मारण जो भाव कान्हे, पर धर्म जी रक्षा जे लाइ जॾहिं जेका हिंसा कई वञे सा ग़लति न आहे। कृष्ण भगवान इहो सिद्धांत ॾिनो आहे, हमेशा अपनाइण वारो न त हिते छो चयां कि अहिंसा दैवी गुण आहे। हिते अहिंसा जो त अर्थ इहो आहे कि मन सां बि कंहिंजो बुरो न सोचणु, अकारण बिना कारण। पर जॾहिं हाणे हमलो थी वञे त पोइ छा कजे? हिकु साधु हिकु राज्य में वियो ऐं अहिंसा जो पाठ पढ़ाइण लॻो, सभिनीनि खे चवण लॻो अहिंसा अहिंसा, त सभु माण्हू अहिंसक थी विया। मतिलबु खेतीअ में बि हिंसा थींदी आहे, ऐं ख़बर अथव खेती ॿाड़ीअ में बि हिंसा थींदी आहे, जीव मरंदा आहिनि, उन ज़मीन में जेके जीव रहियल हूंदा आहिनि उहे मरंदा वेंदा आहिनि। ऐं फसल कटण बि त हिंसा आहे, जेॾी महिल हथियार खणी करे फसल कटिजे थी, इहा हिंसा अथव। ओशो चवंदो हो कि जेके खेती कंदा आहिनि न किसान, उहे कॾहिं दंगनि में शामिल कोन थींदा आहिनि, छो त हुननि जो गुस्सो हुन में निकिरी वेंदो आहे कटण में। जेको बि गुस्सो भरियल अथनि, हिंसा त हर कंहिंजे अंदरि भरियल आहे, त हुनजी उते निकिरी वेंदी आहे। राजाउनि जी लड़ाई करण में हिंसा निकिरी वेंदी आहे, उहे हिंसा न कंदा आहिनि पोइ। पर जिन्हनि खे हिंसा जो मौक़ो मिलियो ई कोन, जिन
अहिंसा जो, गौतम बुद्ध जो, महावीर जो अहिंसा जो सिद्धांत अपनायो, उन्हनि खेती भी कोन कई, उहे खेती भी न कंदा आहिनि, उन्हनि व्यापार शुरू कयो। पर हाणे सोचो, व्यापारीअ खां वॾो हिंसक कोई हूंदो जेको दुकान ग्राहक जो खून चूसींदो आहे, जेको मिठो मिठो ॻाल्हाए पाण अमीर ठही वियो, ऐं जेको अमीर ठही वियो अगरि कोई माण्हू त कोई न कोई ग़रीब ठहियो हूंदो। या हिंसा न आहे त छा आहे? उनखे हूअं मौक़ो कोन मिलियो हिंसा करण जो त हीअं पियो थो हिंसा करे। इहे गहरियूं ॻाल्हियूं आहिनि। त उन्हनि खेती ॿाड़ी छॾे ॾिनी। राजा सोचईं मुंहिंजे राज में सभिनीनि खेती छॾे ॾिनी आहे, रोटी खाइण भी सिंपल करे छॾी अथनि, पाणी छाणे छाणे करे पिया था पीअनि, सभु कमु छॾे करे बसि वेही रहिया आहिनि शांतीअ में। त मुंहिंजो राज कीअं हलंदो? एतिरे में ई पड़ोसी राजा तयारी कई हिन ते हमिलो करण जी, कि हाणे हिन जी प्रजा जेका आहे अहिंसक थी वई आहे, हाणे ही कमज़ोर पइजी चुका आहिनि, हे हिंसा कोन कंदा। राजा खे ख़बर पई त राजा पतो लॻाई साधुअ जे चक्कर में सभु अहिंसक पिया था थियनि। त राजा साधुअ वटि वियो, चईं साईं पड़ोसी राजा हमिलो थो करे, त हाणे त चओ कि हाणे त अहिंसा छॾियो, हाणे त सिर ते मुसीबत आई आहे। साधु चए न, पक्को हो इहो बि जलेबी। चए न, गुरुअ मूंखे इहो ई सेखारियो अथई अहिंसा, असां अहिंसक आहियूं, असां मां इहा शिक्षा न ॾींदमि कि कंहिंखे मारियो। राजा चए हू हमिलो कनि त? साधु चए थो मूंखे कुझु ख़बर कान्हे, मां त सभिनि खे शांति में पाठ सेखारींदुमि कि अहिंसा कयो, अहिंसा, तव्हां न मारियो। राजा चई ठीकु आहे। राजा हाणे हिकु तरीक़ो कढियो। राजा पंहिंजे वज़ीरनि खे चयो कि पाण वटि शेर आहे पिंजरे में? चयईंसि हा आहे। चयईंसि हुनखे वठी खणी हलो हुन साधुअ जी कुटिया जी तरफ़। हाणे हुन शेर खे उते खणी आया, शेर खे बेहोश करे ॿाहिरि लाथनि। ॿ वण ईअं पाण में बिल्कुलु चिपकियल हुआ, थोड़ी जॻह हुई हुन वणनि जे विच में गैप हो। शेर खे ईअं विहारियनि जो शेर वणनि सां गॾु वेही रहियो, पर हुनजी पुछ हुन गैप मां ॿाहिरि निकिरी आई, ऐं राजा हुन पासे वञी करे हुनजी पुछ पकड़ी शेर जी। शेर खे होश आयो त शेर गर्जना करण लॻो, पर पकड़ियलो राजा पुछ त भॼी न पियो सघे, न त राजा खे खाइण जे लाइ अची वञे हा। राजा जोर सां चिल्लाइण लॻो, अरे बचायो बचायो। साधु ॿाहिरि निकिरी आयो। चई छा थियो? साधुअ जा शिष्य भी ॿाहिरि निकिरी आया। राजा साधुअ खे चयसि थो, हे साधु मूंखे बचायो महाराज, ही शेर मूंखे मारे छॾींदो। शेर खे तव्हां मारे छॾियोसि, मुंहिंजी तलवार कढो। साधु चयो थो न भाई, मां अहिंसक आहियां, मां हिंसा न कंदो आहियां, मां मारींदो न आहियां। राजा चयसि थो अच्छा तव्हां न मारींदा आहियो, हिकिड़ो भला कमु कयो, तव्हां पुछ पकड़ियो त मां थो मारियांसि शेर खे। साधुअ जी हा इहो ठीकु आहे। उन साधुअ जीअं पुछ पकड़ियो, राजा बढ़िया आरस भञण लॻो। साधुअ जी पकड़ ढिली पई थिए। राजा खे चयसि जल्दी शेर खे मार। राजा चयसि थो मुंहिंजो वीचार मटिजी वियो आहे, मूंखे तव्हांजी शिक्षा पे थी यादि अचे। तव्हां चयो त अहिंसा, हाणे शेर खे कीअं मारियां? तव्हां मूंखे ग़लति शिक्षा था ॾियो या पहिरीं ग़लति ॾिनल आहे? मूंखे सोचण ॾियो, या तव्हां सोचो। हू पुछ छॾे ॾिठो आहे, सोचा अरे मुंहिंजी मुसीबत, जान जे मथां मुसीबत आहे, छा सोचणो आहे? राजा चयसि तो इहो सोचणो आहे कि अहिंसा करणी आहे या हिंसा करणी आहे। मां तेसि ताईं वेठो आहियां। साधुअ चयसि मुंहिंजा पीउ, तूं शेर खे मार, मां तो चवां हिंसा कर, न त हे मूंखे खाई छॾींदो। राजा चयसि पक, पंहिंजे सभिनी शिष्यनि खे चओ कि जॾहिं मौत अची वञे पोइ अहिंसा बहिंसा साइड में रखबी आहे, पोइ हिंसक न, पोइ हिम्मत ॾेखारबी आहे। उहा हिंसा कान्हे। आताताई खे मारण, दुष्ट खे मारण हिंसा कान्हे। अहिंसा जी शांति जी स्थापना करण आहे। उहो
पोइ राजा जी वापसि शेर खे बेहोश कयो, पिंजरे में वठी वञोसि। त इहो भेद सम्झणो पवंदो। अधु ज्ञान कचरो थींदो आहे। त अहिंसा उते जॾहिं शांती हुजे, हींअर शांती आहे पंहिंजे देश में, ठीकु आहे लॻभॻि। जेको मन में अहिंसा माण्हू पाले वेठो आहे न, ईर्ष्या द्वेष, कंहिंखे मारण जी, कंहिंखे नुक़सान पहुचाइण जी भावना, इहा आसुरी वृत्ति आहे। इनखे कॾहिं फिटो करणु खपे। अहिंसा माना कंहिंखे दुख न पहुचाइणु, मन वचन कर्म सां कंहिंजी दिलि न दुखाइणु। हा, कंहिंजी दिलि दुखे हुनजी हरकतुनि जे करे त इहे उनमें उहो ख़ुदि ज़िम्मेदार आहे। बाक़ी उद्देश्य न हुजणु खपे। ॾाढनि माण्हुनि खे मज़ो ईंदो आहे ॿिए खे सताइण में, ॿिए जे दुख में रस ईंदो आहे, हिंसा करण में, कि ॾाढो ख़ुशि सुठो लॻंदो आहे कि कोई माण्हू थोरो दुखी थिए। हाणे कोई माण्हू दुखी हुजे, मान लो कंहिंजे घर कोई गुज़ारे वञे, त थींदो छा आहे, माण्हू हुनखे परचाणी ॾियणु वेंदा आहिनि। पर ॾाढो हिकु सूक्ष्म हिते गणित हलंदो आहे। जेको परचाणी ॾींदो आहे न, हुनजे अंदरि हिकु रस हूंदो अथव हुनजे दुख जो। तव्हां चवंदा न अहिड़ी ॻाल्हि कान्हे, थोरो गहराईअ सां चेक कजो कि हुन सां थियो आहे, असां सां थोरी थियो आहे। परचाणी बि ॾिनव था हुनखे कि भाई हाणे छा कयूं, जेको थियणो हो त उहो अञा रोए। त तव्हां जेॾी महिल परचाणी ॾेई घर ईंदा त हिकु सुख मिलंदो अथव कि मूंसां त ईअं न थियो, मूंसां त ईअं न थियो, मां त ठीकु आहियां, मां त ओके आहियां, मूं वटि त सभु शांती आहे। त ॿिए जो दुख अगरि असांजे लाइ सुख बणिजी वञे, इहा आहे हिंसा। हाणे तव्हां अञा बि चवंदा न अहिड़ी असांजे मन में भई असां दुखी थींदा आहियूं ॿिए जो दुख ॾिसी। त हिकु ॿी मिसाल थो ॾियांव कि तव्हां कंहिंखे परचाणी ॾिनव, कंहिंजे घर विया, पर उल्टो उन उहा ई ॻाल्हि चई छॾी जेका तव्हां पिया चओ। माना तव्हांजी परचाणी स्वीकार ई कोन कई, तव्हां अञा सोचो ई पिया हुनखे कुझु परचाणी ॾियण जी। उहा माई शुरू थी वञे कि हा मूंखे त ॾाढो ज्ञान आहे, कोई वियो त छा कुझु खणी वियो छा मुंहिंजो, मां त आनंद में आहियां, मज़े में आहियां, काई मूंखे दुख कान्हे, मां निश्चिंत आहियां। पोइ ॿुधायो तव्हांजी कहिड़ी हालत थींदी जेॾी महिल घर वेंदा त। हाणे तव्हांजे मन में सुख न, रस न, हाणे हिकु बेचैनी हूंदी। पोइ माण्हू छा कंदा आहिनि, इन बेचैनीअ खे कीअं कढंदा आहिनि, चवंदा आहिनि दुख ई कान अथसि, अफ़सोस ई कान अथसि, बिल्कुलु बि न, रोए ई कान पई। अरे तूं त परचाणी ॾियण वई हुई न, हुनखे सम्झाइण कि रो न, त हाणे नथी रोए त हाणे तोखे कहिड़ी आपत्ति आहे। इहे ॾाढी गहरियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे ख़बर कोन पवंदियूं आहिनि, भीतर ई भीतर हलंदियूं आहिनि। मज़ो तॾहिं आहे, अहिंसा तॾहिं आहे जॾहिं तव्हां दुख छॾियो, ॿिए जे दुख में दुख शामिल थियणु छॾियो, ॿिए जे सुख में सुखी थी ॾेखारियो, पोइ आहे अहिंसा। शुरूआत इतां इहो ओशो चवंदो हो, भई दुख में दुखी थियण जो नाटक त कयो त हलो छॾियो, सुख में सुखी थी ॾेखारियो, पोइ मञिबो कि सच में तव्हांजे मन में अहिंसा आहे। जंहिं ॾींहुं तव्हां कंहिंजे सुख में सुखी थी वेंदा न, उन ॾींहं खां पोइ तव्हां ऑटोमेटिक कंहिंजे दुख में बि दुखी थी सघो था। पोइ तव्हांखे अफ़सोस न थींदो कि तव्हां परचाणी ॾियण विया ऐं तव्हांजी परचाणी जी ज़रूरत ई कोन पई, हू सम्झियल ई हुई, सभु हू नॉर्मल वेठी हुई। ॾाढा दफ़ा त माई खे नाटक करणो पवंदो आहे, जंहिंजो कोई गुज़ारे वियो आहे, ॾाढनि जॻहियुनि ते उहो चवंदी रोअंदमि न त सभु छा सोचींदा, त हिकु नाटक बि हुनखे करणो पवंदो आहे। ऐं माण्हू मज़ो वठण वेंदा आहिनि, जिते कोई गुज़ारे वेंदो आहे न 12 ॾींहं, ॾाढो गहरे में माण्हूअ खे रस ईंदो आहे, नेतागिरीअ जो रस, कि उते वञी कुझु प्रतिभा ॾेखारींदासीं। पर हाणे उहो बि वीचारनि जो घटि थी वियो आहे। माण्हू 5 ॾींहं त ॿारो था करे छॾनि, त हिन जा 7 ॾींहं अञा घटिजी विया नेतागिरीअ जा। ऐं हाणे नओं सिस्टम था कढनि कि ज़ालुनि में थियण न वञो। या ख़बर अथव हिन ते वीचार पियो थो हले
कि कोई गुज़ारे वञे त पगड़ियूं थियूं बस ख़त्म। पोइ उन्हनि खे जॾहिं ॿारो करणो हुजे कनि, हे ज़ालुनि में न वञी परेशान न कयो। शुरुआत थी अथव हिनजी। तॾहिं असां कॾहिं कॾहिं पाठनि ते वेंदा आहियूं सत्संग करणु, त रुगो घर जा माण्हू ई वेठा हूंदा आहिनि। शायदि सिस्टम लागू थी वियो आहे कि भई हाणे कोन्हे वञिणो, त सभु नाटक पियो थो हले, ॿियो कुझु बि कान्हे। अहिंसा ॾाढी सूक्ष्म वस्तु आहे। तव्हां नॉन वेज न खाओ त तव्हां ईअं न सम्झो कि तव्हां अहिंसक आहियो। तव्हां पाणी छाणे करे पियो, केवल एतिरो इहो बि सुठो आहे, पर केवल हिते न सम्झिजो कि असां शाकाहारी आहियूं ऐं असां हिंसा खां परे रहंदा आहियूं। हिंसा उहा आहे असली मन सां जेका थींदी आहे, जेको ॿिए जो दुख ॾिसी रस वठिबो आहे, उहा आहे हिंसा। हिंसा जो भाव ई हिंसा आहे। कॾहिं कंहिंजो दुख ॾिसी, छा अकेले में बि तव्हांखे रुअण आयो आहे ॿिए जो दुख ॾिसी? तॾहिं मञिबो कि तव्हां केॾा करुणावान आहियो। हालांकि दया अखर अलॻि सां ॾिनो वियल आहे कि दया बि हिकु दैवी गुण आहे, करुणा। पर अहिंसा, किथे हथियार खणणो आहे उहो अहिंसा आहे, किथे अस्त्र शस्त्र खणणा आहिनि ऐं किथे किथे कुझु बि न करिणो आहे। इहो सम्झणो पवंदो। जॾहिं असां मन सां सम्झंदासीं, जॾहिं ॿिए खे पंहिंजो मिट माइट सम्झंदासीं, जॾहिं इहो सम्झंदासीं कि सॼो जगत मुंहिंजो परिवार आहे, हुनजो दुख मुंहिंजो दुख आहे, तॾहिं अहिंसा पैदा थींदी। हुनजी पीड़ा मुंहिंजी पीड़ा आहे। हींअर ॿिए जी पीड़ा पंहिंजी पीड़ा कोन पिया था सम्झूं। तॾहिं त जेके माण्हू ॿिए जी बुराई कंदा आहिनि, ॿिए जी निंदा कंदा आहिनि, ॾाढी आलोचना कंदा आहिनि, जॾहिं उन्हनि जी हिकु दफ़ो थींदी आहे त उन्हनि खे पहिरियों दफ़ो ख़बर पवंदी आहे कि आलोचना सां छा थींदो आहे। पोइ उन खां पोइ हू कोन कंदव। वो तेसिताईं निंदा कंदा आहिनि जेसिताईं हुननि जी न थी आहे। वो मज़ो तेसिताईं वठंदा आहिनि। जंहिं ॾींहुं हुननि जी आलोचना शुरू थींदी न, ॿिए जी बुराई करणु बंदि कंदा आहिनि। त असां महसूसु कयूं ॿिए जी पीड़ा, ॿिए जो दुख। अचो कवि प्रदीप जो ये भजन। दूसरों का दुखड़ा दूर करने वाले तेरे दुख दूर करेंगे राम। दूसरों का दुखड़ा दूर करने वाले तेरे दुख दूर करेंगे राम। किए जा तो जग में भलाई के काम तेरे दुख दूर करेंगे राम। किए जा तो जग में भलाई के काम तेरे दुख दूर करेंगे राम। दूसरों का दुखड़ा दूर करने वाले तेरे दुख दूर करेंगे राम। किए जा तो जग में भलाई के काम तेरे दुख दूर करेंगे राम। तेरे दुख दूर करेंगे सच का ही पथ ले धर्म का मार्ग संभल संभल चलना प्राणी। सच का ही पथ ले धर्म का मार्ग संभल संभल चलना प्राणी। पग पग पर है यार कसौटी कदम कदम पर कुर्बानी। मगर तू डावाडोल न होना
किए जा तू जग में भलाई के काम, तेरे दुख दूर करेंगे राम, तेरे दुख दूर करेंगे राम। क्या तूने पाया, क्या तूने खोया, क्या तेरा लाभ है, क्या हानि, इसका हिसाब करेगा वो ईश्वर, तू क्यों फिक्र करे प्राणी। तू बस अपना काम किए जा, तेरा भंडार भरेंगे राम, दूसरों का दुखड़ा दूर करने वाले, तेरे दुख दूर करेंगे राम। किए जा तू जग में भलाई के काम, तेरे दुख दूर करेंगे यही करना है, यही भरना है, विवेक विचार तो कर बंदे, पाप की माया झूठी काया, छोड़ दे सब गोरख धंधे, उस बिरहू से लगन लगा तू, तेरा बेड़ा पार करेंगे राम, दूसरों का दुखड़ा दूर करने वाले, तेरे दुख दूर करेंगे राम। किए जा तू जग में भलाई के काम, तेरे दुख दूर करेंगे राम। पूछ ले तो अपने आंसू तमाम, तेरे दुख दूर करेंगे राम, ओ तेरे दुख दूर करेंगे राम। त मन में त भाव इहो ई हुजे कि मुंहिंजे द्वारा कंहिंजी हिंसा न थिए, पर गॾोगॾु इहो बि ध्यानु रखिणो आहे कि मुंहिंजी बि त हिंसा न थिए। भई कोई असांखे सताए, कोई अधर्मी, त ॿिए जी हिंसा न थिए त मुंहिंजी छो थिए, मूंखे बि कोई छो मारे। हिकिड़ो ईसाई संत हो, उन अहिंसा जो संदेश ॾिनो हो सभिनीनि खे कि कंहिंखे सताइणो कोन्हे, मारणो कान्हे, सेम महावीर वांगुरु। त पर जॾहिं बि उहो पंहिंजे घर खां चर्च ताईं वेंदो हो त ॾाढो परे हो ऐं विच में सुनसान हो, त पाण सां गॾु पिस्तौल रखंदो हो। त कंहिं चयसि तव्हां त अहिंसा जो संदेश ॾींदा आहियो कि कंहिंखे मारियो न, पोइ पिस्तौल छो? त हुन संत जी भाई मां इहो संदेश ॾींदो आहियां कंहिंखे मारियो न, छो त तव्हांखे अगरि कोई मारे बि त बि न मारियो, इहो बि संदेश ॾींदो हो। छो त जॾहिं तव्हांजी मृत्यु लिखियल हूंदी आहे तॾहिं ई थींदी आहे, त पोइ पिस्तौल छो रखी अथव? त जीअं मां हिन करे रखंदो आहियां कि शायदि अॼु मुंहिंजे हथां कंहिंजी मृत्यु लिखियल हुजे, शायदि भॻवानु मुंहिंजे हथां कंहिंखे माराइण थो चाहे, मां त हुनजो ई हुकुम मञींदो आहियां। इहो विवेक रखिणो आहे। कृष्ण जो इहो संदेश आहे कि असां त नथा कंहिंखे मारणु चाहियूं, असां अहिंसक आहियूं, पर कोई असांखे मारे इहो बि, इहा बि त हिंसा आहे। पंहिंजो पाण सां बि हिंसा न कयो, ऐं पंहिंजो पाण सां न ई कयो त वधीक सुठो। ॾाढा दफ़ा माण्हू पंहिंजो पाण खे कष्ट ॾेई करे, दिलि दुखाए करे ॿिए जो सोचींदो आहे। न, पहिरीं पाण खे ख़ुशि रखो, तॾहिं ॿिए जी सेवा करे सघंदा। जॾहिं तव्हां ख़ुदि स्वस्थ हूंदा, ख़ुदि ख़ुशि हूंदा, ख़ुदि बिल्कुलु ऊर्जा सां भरियल हूंदा,
तॾहिं त 10 या 100 माण्हुनि जे कमु अची सघंदा, पर तव्हां हिक खे ख़ुशि करण लाइ पंहिंजो पाण सां हिंसा कयो, पंहिंजो पाण खे ई दुख पहुचायो, इहो समझदारी कान्हे। ॾाढो गहरो सब्जेक्ट आहे अहिंसा जो। हिंसा छा, अहिंसा छा? त कंहिंजे सुख में सुखी थियण स्टार्ट कयूं असां, ॿिए जी ख़ुशीअ में ख़ुशी। ऐं भॻवान अगरि असांजो लक्ष्य आहे, परमात्मा लक्ष्य आहे, त असांजे द्वारा हिंसा थींदी ई कान्हे, असांजे तरफ़ां त न थींदी। भॻवान जे राह ते हलण वारो अहंकार कोन कंदो आहे, मूड़ कोन हूंदो आहे, ऐं ॿियो छा सां मां चयो थींदी आहे, लाल स्वार्थी कोन हूंदो आहे, लालची कोन हूंदो आहे। ऐं हिंसा इहे कंदा आहिनि, लालची, स्वार्थी, मूढ़, अहंकारी। अहंकारी हिंसा सिर्फ़ु इन लाइ कंदो आहे कि उनखां मथे कोई कीअं थी वियो, उनजे साम्हूं उनखां वॾो कोई कीअं अची वियो, बराबरीअ जो बि बर्दाश्त न कंदो आहे। पोइ बसि हर तरीक़े सां पोइ उनखे हेठि किराइण जी कोशिशि कंदो आहे। मां ॿुधायोमांव न, हिकु शहर में मां वियुमि, असांजो दूर जो रिश्तेदार संत, वो अहिड़ी ड्रेस न पाईंदो आहे कहिड़ो कलर जी, बसि मां मिलण वियोमांसि त हुनखे लॻो भई कहिड़ो कलर हिन हीउ पाईंदो आहे, हाणे त हिंसा थी वई। हुनखे लॻो भई मां हुनजी हिंसा करे छॾी, त बसि पोइ हाणे हू पूरा तर्क ॾियण लॻो कि न पाइणु खपे, कहिड़ो पाण खे, हे हो 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 हो। इन सां माण्हू असांखे पूजनीय सम्झंदा, संत सम्झंदा ऐं पेरे पवंदा, प्रतिष्ठा में कुझु कोन्हे रखियो, हे पाण खे सभु चाहना, प्रतिष्ठा जी इज़त जी, हे हो। मां सम्झी वियुमि मूल में अहंकार पियो थो कमु करे। मां त हुन सां मिलण वियो आहियां, मतिलबु आशीर्वाद वठण वियो आहियां, पर हुनखे लॻो भई मुंहिंजे अॻियां कोई मूंखां थोरो मथे अची वियो आहे, सिर्फ़ु ड्रेस जे करे, ऐं मां फिको न पइजी वञा किथे। पोइ माण्हू हिंसा कंदो आहे, ऐं हुन हिंसा कयईं, वचननि सां हिंसा कयईं, पूरी कोशिशि किराइण जी, वचननि जी बि, मानसिक बि, शरीर जी कोन कयईं। अहंकारी माण्हू बर्दाश्त न करे सघंदो आहे। हिकु राजस्थान में हिकु ज़मींदार हो, उहो पैसे वारो हो ऐं बहादुर हो, मतिलबु लड़ाईअ वारो हो, हटो कटो हो। उहो मुछूं मथे रखंदो हो। उन चई रखियो हो कि मुंहिंजे अलावा ॿियो कोई मुछूं मथे न रखंदो, ख़ासि कर मुंहिंजे साम्हूं त न। हितां अगरि लंघंदो मुंहिंजे हितां त मुछूं हेठि हुजणु खपनि। त हुन गांव में हिकिड़ो अची वियो ॿियो छोकिरो, ॿिए गांव मां आयो, व्यापारी हो, वाणियो हो, मुछूं हुनखे बि मथे रखण जो शौक़ु। उहो हिते आयो, ज़मींदार वेठो हो कुर्सीअ ते, हिनखे ॾिसी चयसि तो हेॾां अच, तोखे ॿुधाए छॾियईं, नओं आयो आहीं, हिते मुछूं सिर्फ़ु मुंहिंजी ई मथे रहंदियूं आहिनि, ॿिए कंहिंजूं बि न। तूं हेठि रख या सिधियूं रख, न त मूंसां लड़ाई कर। हू चयसि तो मूंखे लड़ाई करणी आहे, हलो पाण लड़ाई कयूं, जेको जीतींदो उनजो मुछूं मथे थींदियूं। पहलवान अचियो, ज़मींदार गुस्से में, हल लड़ाई कंदासीं। हू चयसि तो पर हिकु मिंट बीहो, लड़ाईअ खां पोइ थी सघे थो या त मां बचां या तव्हां बचो, हिकु त मरंदो, त मां इहो तयारी करे हलां कि मां मरंदुमि, त इन करे मां पंहिंजी सॼी मिल्कियत संपत्ति दान थो करे अचां, तव्हां बि इहो कमु करे अचो। जी हा ठीकु आहे। ज़मींदार बि पंहिंजी संपत्ति मिल्कियत दान कई। छोकिरो घरां चकर वरी आयो, हू चयसि तो हल लड़ाई कयूं। छोकिरो चयसि तो न, मां वीचार त्यागी छॾियो, मां पंहिंजो मुछूं हेठि करण लाइ तयारु आहियां। सम्झा कुझु? व्यापारी इनखे चइबो आहे। हिंसा बि करे छॾी ऐं ख़बर बि कोन पई। अहंकारी माण्हू हिंसक थींदो आहे, छो तो अहंकार बचाइण लाइ कुझु बि कंदो, कूड़ आरोप बि हणंदो कंहिं माण्हूअ जे मथां, ऐं मूंखां कोई मथे न थिए। त अहिंसा ॾाढा सूक्ष्म गुण आहिनि,
अवगुण आहिनि। असां मन सां अहिंसक थियूं। असांजो त ऐं सुठो तरीक़ो अथव प्रेम। तव्हां सचो प्रेम करणु शुरू कयो, तव्हांजे द्वारा हिंसा थींदी ई कान। त इहो थियो अहिंसा। ॿियो आहे सत्य, सत्यम। ॿियो गुण सत्य जो कि सच ॻाल्हाइणु दैवी गुण आहे। सच ते हलणु दैवी गुण आहे। जीअं असां ॾिठो आहे, जीअं ॿुधो आहे, उहा ई ॻाल्हि चवणु, इनखे चइबो आहे सत्य। ईअं न कि घुमाए करे ॿुधाइणु, या ॻाल्हि आहे हेतिरी, उन में मिर्च मसाला जोड़े वधाए करे ॿुधाइणु, उहो सत्य न आहे। सत्य उनखे चइबो आहे जेको असांजो अनुभव आहे, जेको असां ख़ुदि अनुभव कयो आहे, ॿिए जे चवण ते न। जॾहिं जलेबी काई चयव न कि हमारा सत्संग बहुत ऊंचा है, त एतिरो ई पुछजोसि इहो तूं थी चईं या तुंहिंजे गुरुअ चयो आहे। अगरि तुंहिंजे गुरुअ चयो आहे त तुंहिंजे गुरुअ खे न ABCD बि ख़बर कान्हे अध्यात्म जी, पर तूं थी चईं त कहिड़े आधार ते थी चईं, या तुंहिंजे ग्रुप में जेके ॿिया माण्हू ईंदा आहिनि उन्हनि खे ॿुधी करे थी चईं, या अगरि तूं ॿियनि जो ॿुधी करे थी चईं त इहो सत्य न आहे, इहो असत्य आहे। तुंहिंजो अनुभव ॿुधाए कि जेको तो अनुभव कयो हुजे। चुप थी वेंदव जलेबी, हुनखे पंहिंजो कुझु आहे ई कोन, हुनखे भीड़ जो ई आहे। मैं डीप में नहीं जाती हूँ, इहो सभु उधारो, इहो अनुभव कोन्हे। मैं डीप में नहीं जाती, मैं जब से आई हूँ मेरी तो दुनिया बदल गई, और हमारा बहुत ऊंचा, इसके बाद एंड है। ये सब रटाया वाक्य है, इहो कूड़ आहे, इहो सत्य न आहे। असांजे गंगाधाम दरबार जी इहा विशेषता आहे कि जेके बि सत्संग ॿुधी वेंदियूं आहिनि, कोई हिननि खां पुछे सत्संग जे बारे में त हर कंहिंजी अलॻि अलॻि राय हूंदी आहे, हिकु ई कोन हूंदी आहे, छो त उहा पंहिंजी हूंदी आहे कि मूंखे हीअं अनुभव थियो आहे। ऐं हितां थोरी असां फिक्स करे मोकिलींदा आहियूं कि सभिनी खे हीअं चवणो अथव, न कोई हिते कोई ग्रुप आहे अहिड़ो जो सभिनी खे चए ऐसा बोलेंगे अपन, न। जंहिंखे जेको अनुभव थियो आहे उहो ई ॿुधाईंदो आहे। कंहिंखे कुझु अनुभव, हर कंहिंजो अलॻि अलॻि हूंदो अनुभव। ऐं इहा ई विशेषता आहे कि हिते नकली कान्हे, आर्टिफिशियल कान्हे, नोटंकी कान्हे। सत्य, गुरु नानक त चयो आहे परमात्मा सचो अथव। अगरि उनखे पाइणो अथव त तव्हांखे सचो थियणो ई पवंदो। कूड़ा थी करे परमात्मा खे न पाए सघंदा। हू मालिक सचो आहे, त तव्हांखे बि सचो थियणो ई पवंदो।
दैवी गुण आहे, सच ॻाल्हाइणु ऐं सच ॻाल्हाइणु। कोशिश करे कूड़ खां बचण जी कोशिश कजे। हाँ, धर्म बचाइण लाइ अगरि कूड़ ॻाल्हाइणो पए त छूट आहे। कंहिंजी जान बचाइण लाइ या सत्य या धर्म बचाइण जे लाइ, बाक़ी कोशिश करे सच ॻाल्हाइजे। कभी हिकिड़ो चोर चोरी करे कबीर भगत जे आश्रम में पहुची वियो ऐं कबीर खे चयईंसि मूंखे लिकाए, पुलिस पुठियां पियल आहे। त कपाह जो ढेर हो कबीर वटि, कपिड़ो ठाहींदो हो। त कबीर चयईंसि हिन ढेर में लिकी वञ। वो चोर हुन ढेर में लिकी वियो। पुलिस आई, कबीर खे प्रणाम करे पुलिस वारा चवनि था, अरे संत तव्हां चोर खे हिते ॾिठो आहे छा? कबीर चयईंसि हिन में लिकल अथव, हिन ढेर में। चोर जी छुटम, मां हितां जीअं ई निकिरंदमि पुलिस वारा पकड़े वेंदा, जेल में वठी वेंदा। जंहिं ॾींहुं छुटियमि पहिरीं हिन खे पकड़ींदोमांसि, कबीर खे छॾींदोमांसि कोन। पर छा थियो, पुलिस वारनि सोचो मजाक थो करे, ही मस्त संत आहे, चोर हुजे हा त एॾो आसानीअ सां ॿुधाए हा छा कि हिन में ढेर में वेठो अथई, हल हल हिते कोन हूंदो। वो निकिरी विया पुलिस वारा। पोइ चोर आयो, चएसि थो छा आहे, छो पिया चओसि मां हिते वेठो आहियां? कबीर चएसि थो तूं बची त वेह न, तोखे बचण सां मतिलबु या विढ़ण सां मतिलबु? ॾाढनि खे पंहिंजे विढ़ण सां ई मतिलबु हूंदो आहे कि मेरे को उलझना ही है। कबीर चएसि थो अगरि मां चवांसि हा हिते कान्हे चोर, पोइ त तलाशी वठंदा, पोइ त अहिड़ी तलाशी वठंदा, छो त शक हुन ते ई पवंदो आहे जेको चए कि हिते कुझु कान्हे। सच ॻाल्हायो, मुंहिंजी बि रहिजी आई, तुंहिंजी बि रहिजी आई, हल था वञ। त सत्य जेतिरो थी सघे सच ॻाल्हाइण जी चेष्टा कजे। छो त ॾिसो, कूड़ो माण्हू प्रमाणिक न हूंदो आहे। हिकिड़ो शंकराचार्य जो ॾाढो हिकिड़ो सुठो ग्रंथ आहे, प्रश्नोत्तर मणि। शंकराचार्य जा त अद्वैत ते ॾाढा ग्रंथ आहिनि, पर हिकिड़ो ॾाढो नंढड़ो ग्रंथ आहे जंहिंमें प्रश्नोत्तर हलिया आहिनि। मतिलबु नंढा नंढा प्रश्न, हिक हिक लाइन जा प्रश्न ऐं हिक अखर जा प्रश्न, हिक अखर जा उत्तर। उन में इहो आयो आहे कि कहिड़े माण्हूअ ते माण्हू विश्वास न कंदा आहिनि, त उनजो उत्तर आहे जेको सदाईं कूड़ ॻाल्हाईंदो आहे, उहो अविश्वसनीय थी वेंदो आहे। त ॿिया बि ॿुधायांव छा? तव्हां भली चओ न, तॾहिं बि ॿुधाईंदोमांव। इन करे छा कुझु चओ ई नथा, पर मिले त सही, ॾिसण आहे। शंकराचार्य त सम्झी विया न, उहो हिकु त वई ॿुधी करे के अलाए छा ॿुधाईंदो, वेठा आहियो? ओ ज़रूरी आहे। लोक व्यवहार ते उहे शंकराचार्य प्रश्न जा जेके जवाब ॾिना आहिनि ॾाढा सुठा। प्रश्नोत्तर रत्न मल्लिका उनजो नालो आहे ग्रंथ जो। कुझु असां खणूं था, श्रेष्ठता जो मूल छा आहे? श्रेष्ठ बेस्ट माण्हू केरु आहे? कहिड़ो गुण आहे जेको माण्हू खे बेस्ट बणाईंदो आहे, श्रेष्ठ ठाहींदो आहे? उनजो उत्तर अथव कंहिंखां बि याचना न करणु। जेको माण्हू कंहिंजे अॻियां हथ नथो फैलाए सो श्रेष्ठ। उनजो मूल गुण, श्रेष्ठ माण्हूअ जो मूल गुण इहो ई थींदो आहे, कंहिंखां न घुरणु। बसि ॿुधंदा वञो, व्याख्या नथा कयूं। कंहिंखां जेको याचना नथो करे, याचक नथो थिए, घुरे नथो जीवन भर, उहो श्रेष्ठ, उहो बेस्ट माण्हू आहे। ॿियो आहे तुच्छता के। श्रेष्ठ जो उल्टो थींदो आहे नीच, तुच्छ, छोटे लोग। केरु आहे छोटे लोग? छोटे लोग उहो आहे जेको नीच जननि खां याचना थो करे। श्रेष्ठ उहो आहे जेको कंहिंखां बि नथो घुरे, ऐं नीच वरी उहो आहे जेको निम्न माण्हुनि खां, सफ़ा लो कैटेगरी जे अॻियां गड़गड़ाए थो।
लो कैटेगरीअ वारनि माण्हुनि जे अॻियां जेको गिड़गिड़ाए थो, न हुनजो धर्म थो ॾिसे, न हुनजो कर्म थो ॾिसे, बसि पंहिंजे नंढे स्वार्थ लाइ हुनखे थो चए हीउ कमु कर न, हीउ प्लीज़ मूंखे ग्रुप में शामिलु कर न, तव्हांजो ऊंचो सत्संग आहे। हीउ नीच जे अॻियां जेको गिड़गिड़ाए थो उहो नीच आहे, उहो आहे छोटे लोग, जेको छोटे लोगनि खां याचना थो करे। सम्झी विया न? त विस्तार नथा कयूं, न त जलेबियुनि जी शामत अची वेंदी। नर्क छा आहे? कृष्ण नर्क छा आहे? परवशता, पराधीनता ई नर्क आहे। जेतिरो थी सघे माण्हू स्वाधीन रहे। स्वाधीन मतिलबु वर्तमान में जियो। हिते वेठा आहियो त हिते आज़ादीअ सां वेठा हुजो, फ्री थी करे वेठा हुजो, त तव्हां नर्क खां बची वेंदा। पर तव्हां अगरि पराधीन आहियो, तव्हां जी नथा सघो पंहिंजी इच्छा सां, त नर्क में ई वेठा आहियो। पराधीनता खे नर्क चयो वियो आहे। पराधीन सपने हूं सुख नाही, सपने में बि उनखे सुख कोन हूंदो आहे। जंहिं पंहिंजो पाण खे ॿिए जे अधीन करे छॾियो। घोट जे अधीन थियण पराधीनता कान अथव। पर तव्हां कंहिं ग्रुप में जुड़ी वञो, कंहिं सत्संग जे ग्रुप में, ऐं उहे पंहिंजे हिसाब सां तव्हांखे हलाइनि, त तव्हां थी विया पराधीन, ऐं पोइ तव्हांखे कॾहिं बि सुख मिलंदो ई कोन। तव्हांखे उनखां पुछी हर कमु करणो पवंदो। ईअं थींदो आहे न? उनखां पुछी करे, दीदी मैं शादी में जाऊं? दीदी चवंदसि नहीं, कोई जरूरत नहीं है। अच्छा मैं छोड़ो, शादी में नहीं जाने दे रही हो तो क्लब में क्या जाने दोगी? पोइ चोरीअ छुपे क्लब में वेंदी, पोइ बची वेंदी नरक खां। पर जेको माण्हू ॿिए जे अधीन आहे उहो पराधीन आहे। सुख छा आहे? सभिनी आसक्तियुनि खां मुक्त रहण वॾे मां वॾो सुख। जेतिरियूं बि आसक्तियूं आहिनि न, आसक्ति इच्छाऊं, कंहिंजी खाइण में आसक्ति हूंदी आहे, कंहिंजी पीअण में आसक्ति, कंहिंजी घुमण में आसक्ति, कंहिंजी कुझु कंहिंमें जेको आसक्ति खां मुक्त आहे सो सुखी आहे। इहो शंकराचार्य जे हिसाब सां। न त रामचरितमानस में सुख हुनखे चयो वियो आहे, संत मिलन सम सुख जग नाहीं। जंहिं ॾींहुं संत सां मिलन थिए, सत्संग मिले, उहो सुख। पर हिन में आहे कि जेको माण्हू आसक्ति खां मुक्त आहे सो सुखी आहे। ॿियो आहे अंत समय ताईं चुभण वारो वो कांटो, कंडो, शूल कहिड़ो आहे? कहिड़ो आहे जेको अंत समय में माण्हूअ खे चुभंदो आहे शूल? उनजो जवाबु आहे कि जेको अधर्म, जेको कपट कयो वियो आहे लिखी करे, जेको लिखी करे अधर्म कयो वियो आहे, कपट कयो वियो आहे, कंहिंखे ख़बर ई कोन पई। अधर्म माना धर्म जे विरुद्ध जेको कमु लिखी करे कयो वियो आहे, उहो शूल थी करे पाण खे ई चुभंदो आहे। ॿियो आहे अंधो केरु आहे? जेको बुरनि कमनि में लॻल आहे, जेको अधर्म में लॻल आहे, उहो अंधो आहे, उनखे नज़र नथो अचे। बोड़ो केरु आहे? कल अनिल वेठो हुई तूं पोइ आहे, उनजे साम्हूं मां चवां पियो बोड़ो केरु आहे, तो मूं ॾे पियो निहारे। उहो ढोलक वारो घटि ॿुधंदो आहे। जेको कम जी सलाह न ॿुधे सो बोड़ो। जेको हित कर, उनजे भले जी सलाह बि न ॿुधे, उहो बोड़ो। संत महात्माऊं सत्संग जे द्वारा हेॾियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाइनि, पर माण्हू ॿुधे ई न, उहो बोड़ो। ॿियो ॿुधाए न, गूंगो केरु आहे? जेको सही समय ते सही ॻाल्हि चवण कोन ॼाणे, उहो गूंगो। भई किथे ॻाल्हाइणो आहे, का जलेबी मिलेव, मूंखे ॿुधाईंदियूं आहिनि संगत मां कि हिकिड़ी जलेबी मिली, चए पई आपके भैया ऐसे, त मां त कुझु कोन चयोमांसि, भाई मां त हली आयुसि। उहा आहे माई गोंगी। छो त जिते ॻाल्हाइणो हो उते कोन ॻाल्हायईं, उनखे चइबो गूंगो। सही जॻह ते जेको सही ॻाल्हि न चए सो गूंगो। पर हाणे कुझु असांजो संगत होशियार थियूं आहिनि जो चवनि थियूं
तॾहिं त उहे चुप थियूं थी वञनि त गूंगो हुआ। बुद्धिमान माण्हूअ खे छा न करणु खपे, समझदार माण्हूअ खे छा न करणु खपे। उन जा ॿ जवाब आहिनि। हिकु त कूड़ी ॻाल्हि जेको पंहिंजो हले पियो, कूड़ी ॻाल्हि न चवणु खपे, अफ़वाह न ॿुधाइणु खपे। ऐं ॿियो, ॿिए जो कलंक, अगरि कंहिं में कुझु दोष नज़र आयो आहे उहो न ॿुधाइणु खपे। दोष, कलंक, बुराई। बलवान केरु आहे? जंहिं वटि धीरज आहे, जेको धैर्यवान आहे, उहो शक्तिशाली आहे। छो त जेको माण्हू धीरज थो रखे न, उनजो उहो बल जमा थींदो आहे, उहा शक्ति जमा थींदी आहे, उहो वक़्तु अचण ते उहो इस्तेमालु करे सघे थो। पर जेको थोरी थोरीअ में क्रोध कंदो आहे न, उहो पंहिंजी शक्ति विञाए छॾींदो आहे। अच्छा, उन्नति कंहिंजी थींदी आहे, तरक़ी कंहिंजी थींदी आहे? विनीत, जेको माण्हू विनम्र आहे उनजी तरक़ी थींदी आहे। दुकानदार खे बि विनम्र थियणो पवंदो, तॾहिं तरक़ी थींदसि। सांसारिक तरक़ी, आध्यात्मिक न, सांसारिक तरक़ी अगरि कंहिंखे करणी हुजे त उहो विनम्र सिखे, विनम्रता सिखे। ऐं तरक़ीअ जो उल्टो थींदो आहे अवनति, उहा कंहिंजी थींदी आहे? जेको घमंड में चूर आहे, जेको घमंड में चूर आहे, उहो उनजो किरण शुरू थी वेंदो, उहो हेठि किरंदो। हाणे आयो अथव कोन प्रत्येतव्य, अविश्वसनीय केरु आहे? जेको हमेशह कूड़ ॻाल्हाईंदो आहे, उहो अविश्वसनीय, अप्रमाणिक, उनजो कोई वैल्यू कान्हे, उनजे वक्तव्य जी काई वैल्यू कान्हे। गृहस्थ माण्हूअ जो सभिनि खां वॾे मां वॾो दोस्त कहिड़ो हूंदो आहे? गृहस्थ पुरुष जो, शादीशुदा पुरुष जो वॾे मां वॾो मित्र केरु आहे? तव्हां ॿुधायो, सोचो थोरो। वाइफ, पत्नी, उनजी ज़ाल। शंकराचार्य थो चए, हिकु भाईअ जी, पुरुष जी वॾे मां वॾी मित्र उनजी ज़ाल ई हूंदी आहे। कल्ह सत्संग कयो किथे कंहिं दरबार में, इहो ई प्रश्न पुछियोमान। वरी चयोमान इहो ॿुधायो कि माईअ जो मित्र केरु हूंदो आहे? अञा जवाब ॾियनि मां विच में चयोमान संत। ईअं ई खिलण लॻियो सभु। चयोमांसि जॾहिं घोट खे टाइम न हुजेव, तव्हांजे लाइ समय न हुजे त पोइ संत वटि ईंदा कयो, उनखे टाइम ई टाइम ॾियो। पर न, पति ई उनजो दोस्त हूंदो, इहो मां थो जोड़ियां। पति मित्र आहे उनजो। अच्छा, प्रत्यक्ष देवता केरु आहे? माता। शंकराचार्य तो चए कि माउ जेका थींदी आहे, ॿिए देवताऊं त लिकल आहिनि, गुम आहिनि, पर जेका माता, जेका सूर सही करे ॿार खे जनम ॾिए थी, उनखे पाले थी, उनखे सुठा संस्कार ॾिए थी, उनखे माण्हू मां देवता ठाहे थी, समाज खे हिकु सुंदर ॿार ॾिए थी, उहा देवता आहे। अपवाद थी सघे थो, कैकई भरत जे लाइ सुठी माता साबित न थी, इहो अपवाद आहे, इनखे नियम न सम्झबो आहे। अपवाद नियम कोन हूंदो आहे, पोइ कॾहिं कॾहिं हिकु ग़लती थी वेंदी आहे कुदरत खां, पर नियम इहो ई आहे कि माता देवता आहे। अच्छा, पूजनीय केरु आहे? हिकु छोकिरे लाइ, हिकु पुरुष जे लाइ पूजनीय ऐं गुरु, जंहिंखां सलाह वठिजे, संसार में अचण खां पोइ सलाह वठिजे, उहो आहे पिता। पिता जेको आहे गुरु बि आहे छोकिरे लाइ ऐं पूजनीय बि आहे। शंकराचार्य थो चए। मूंखे त प्रसन्नता थींदी आहे कि असांजा जेके पिता, ॾाॾा, परॾाॾा, इहे सभु संत रहिया, त असांजे लाइ त डबल पूजनीय आहिनि। आर्यो खे ॿुधायांसि पियो, कंहिं ॻाल्हि ते हुन पुछियो हुई, अलाए कहिड़ो प्रश्न पुछियो हुई, तो इहा ॻाल्हि शुरू थी वई कि हा का कहाणी पियो ॿुधायांसि, त हुन सां संबंधित प्रश्न पुछियईं, त चयोमांसि भाई असांजा वॾा जेतिरा बि रहिया आहिनि, असांखे गौरव थियणु खपे कि कंहिं हिकु परिवार जा न रहिया, उहे संगत जा रहिया, उहे सभिनी समाज जो उन्हनि खे आदर मिलियो ऐं उन्हनि सॼे समाज खे प्यार ॾिनो।
चाहे पिता ॾाॾा, असांजा पिता साहब आनंदराम, बाबा कन्हैयालाल, बाबा गंगाराम, बाबा खिमयादास, त फोटू त ॾिसो उन्हनि जा, तपस्वी लॻा पिया आहिनि, संत विरक्त उन्हनि जे चेहरे मां ई थो लॻे। त असांखे ख़ुशी कान थींदी कि उन्हनि जो खून असां में आहे, असां उन्हनि जा वंशज, भावर, चाचा उहे आहियूं। ऐं तव्हांखे ख़ुशी न थींदी कि मां तव्हांजो आहियां, त तव्हांजा थी विया न हे सभु। त पिता पूजनीय थींदो आहे। असांजे वॾनि संतनि जे लाइ त अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि सिंध जूं कि चमत्कार जिनखे चइजे, अद्भुत, उहे ई था करे सघनि। त इहो थी वियो। कुल जो नाशक केरु? कोई चङो भलो खानदान हुजे, उहो कॾहिं नाश थींदो आहे। उहो तॾहिं नाश थींदो आहे जॾहिं उन खानदान जो कोई माण्हू भले सुठनि माण्हुनि खे सताइण शुरू करे। जॾहिं कोई माण्हू भलनि माण्हुनि खे बि सताइण शुरू कंदो आहे न, त उनजो खानदान नाश थियणु शुरू थी वेंदो आहे। उहो कुल जो नाशक साबित थींदो आहे। अच्छा, सौभाग्य कहिड़ो आहे वॾे मां वॾो? मनुष्य जो, हिकु मनुष्य जो वॾे मां वॾो सौभाग्य अथव। शंकराचार्य छा चयो आहे उहो ॿुधो। तव्हां छा था चओ? तव्हां त ॿुधायो। उहो सुख थियो। संत मिले त सौभाग्य न, सुख आहे उहो। तव्हां जीअं वेंदा आहियो सत्संग मां थी, तव्हांखे सुख कोन मिलंदो आहे। कूड़ में हाथ चओ, रिकॉर्ड पियो थो थिए, वीडियो पियो थो ठहे। उहा बि आहे, सत्संग मिलण, पर सौभाग्य खां वॾो सुख थींदो आहे। पर सिर्फ़ु वियासीं ऐं असांजे मन जो दुख हटी वियो। पर शंकराचार्य कंहिंखे थो चए सौभाग्य? तव्हां बि चवंदा हा सही ॻाल्हि आहे, सौभाग्य। आरोग्यम, स्वस्थ रहण, स्वास्थ्य वॾे मां वॾो सौभाग्य आहे। हाणे तव्हां ॿुधायो, कटे सघो था हिन ॻाल्हि खे? सौभाग्य उनखे चयो वियो आहे स्वास्थ्य खे। जॾहिं माण्हू स्वस्थ हुजे, शरीर खे कुझु बीमारी न हुजे, कोई कष्ट न हुजे, इहो सौभाग्य अथव। त कुझु बि करे समय कढी पंहिंजे स्वास्थ्य जी रक्षा कंदा कयो। समय कढी भली धन ख़र्च थी वञे, छो त चवंदा आहिनि धन गया तो कुछ नहीं गया, स्वास्थ्य गया तो कुछ कुछ गया, ऐं चरित्र गया तो हड़े ही गया। चरित्र माना लक्षण, जलेबी जा हड़े चरित्र हली विया। जिन कूड़ बि ॻाल्हाइण शुरू कयो, जिन निंदा बि शुरू कई, जिन अधर्म बि कयो, जिन परंपराऊं छॾे ॾिनियूं, इनखे चइबो आहे लक्षण निकिरी विया, चरित्र हलियो वियो। सौभाग्य आहे स्वास्थ्य। हालांकि उम्र जे हिसाब सां कुछ न कुछ त गड़बड़ थींदी। हिकु ई माई मूंखे चए पई कि टेंशन आहे ॾाढो, ऐं हुन टेंशन में वार अछा थी विया आहिनि। ईअं थींदो आहे छा? जी टेंशन, डॉक्टर चयो थी चिंता सां वार अछा थींदा आहिनि। त चयोमांसि चिंता छाजी अथई? जी चिंता आहे वार अछा छो था थियनि। ये सच्ची घटना है। चयोमांसि पोइ त इहो क्रम त रुकंदो ई कोन, इहो त सर्किल हलंदो रहंदो। त तूं हींअर ई स्टॉप कर, चिंता करणु छॾे ॾे। उमिरि जे हिसाब सां थींदई, रोशनी बि घटि थींदई। 40 खां पोइ सभु थींदा आहिनि इहे शुरू, रोशनी घटि। मुंहिंजो दोस्त आहे पारस जैन, उन चई देखो अब अपनी उम्र हो गई, जब रोशनी कम होगी ही होगी, तो सोचना नहीं है कि ऐसा क्यों हो गया, क्यों हुआ, वो होगा। तुम्हारा यार लेकिन मैं लेडीज को देख कैसे पाऊंगा, और चश्मा लगाऊंगा तो फिर अच्छा नहीं लगूंगा, फिर वो मुझे नहीं देखेंगी। जी अपनी उम्र हो गई, अब ऐसा होगा। वो गॾु पढ़ियो आहे मूंसां ऐं चश्मे जो दुकान अथसि। त इहे सभु थींदा, उनमें छा आहे, हिकु हिकु शइ किरंदी वेंदी, घटिजंदी वेंदी। त माण्हूअ खे छा कमाइणु खपे? प्रश्न किम संपाद्य मनुजय? जवाब विद्या वितम बलम यश पुण्यम। माण्हू खे 4 शयूं कमाइणु खपनि।
एक विद्या, यो धन, बल, यो पुरुष जे लाइ अथव। ही सब कीर्ति ऐं पुण्य कमाइण खपे। माण्हू खे घुर्जे कि विद्या भी हासिल करे, धन भी कमाए, ताकत भी अर्जित करे, बल ऐं यश भी कमाए, ऐं पुण्य थोड़ो धर्म कर्म करे, पुण्य भी कमाए। ऐं ये चारई शयूं ईंदियूं अथव केवल संत ऐं ब्राह्मण खे प्रणाम करण सां। ॿार खे सेखारिजो। लास्ट प्रश्न ॿुधी वञो। भगवान खे प्यारो केरु आहे? बस हाणे वञो। मां चयो प्रश्न ॿुधी वञो, उत्तर थोड़े। उत्तर ॿुधाईंदासीं कोन, तव्हांखे तव्हां वञो। तव्हांखे प्रश्न आयो अथव छा? घोट वञोसि। अच्छा, उत्तर ॿुधी वञो, फ्री में तो ॿुधायां। जेको माण्हू शांत तो रहे ऐं कंहिंजी शांति भंग नथो करे, अहिड़ो माण्हू भगवान खे ॾाढो प्यारो आहे। त शंकराचार्य जा ये कुछ सूत्र अञा ॿिए बि आहिनि। हिकु संग्रह आहे, उन किताब जो हिकु नंढड़ो सो संग्रह आहे। भगवत गीता जा भी कुछ अहिड़ा ई उपदेश आहिनि, नंढा नंढा अखर। असां जीवन में धारण कयूं, ग्रहण कयूं त सुठो आहे, असांजो जीवन सुठो थी वेंदो। हिते असां सत्संग खे विराम था ॾियूं। बोल श्री कृष्ण भगवान की जय।